अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां तो सब दोस्त ठीक ऐं ख़ुशि हूंदा। जीअं मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार चवां थो। हीउ जेको दोराब जी जेका नई रिकॉर्डिंग थिए पई उन जा सीन आहिनि जेको साईं फ़खरुद्दीन शाह जिलानी खे मारियो वियो दोराब में। ही हिकु नई अपडेट जो तव्हां सां मां शेयर कयां पियो। साईं फ़खरुद्दीन शाह जिलानी जेको हिते मिठड़ो यानी फर्ज़ंद मलिक खजू जो जेको पीउ आहे उनखे मारनि था ऐं रहसन वारा मारनि था उनखे। उनजा जेको सीन आहिनि उहे तव्हांखे मां ॾेखारियां पियो। तव्हां हींअर नवां रिकॉर्ड थिया आहिनि ऐं हीअ तव्हांखे लॻभॻि 61 खां अॻियां तव्हांखे हीअ सीन ॾिसण वेठा मिलंदा। ऐं हुन में नवां अदाकार जेको ऐड थिया आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधायो आहे। पहिरीं बि तव्हांखे ॿुधायो आहे त जेको कुझु नवां अदाकार बि ऐड थिया आहिनि हिन जे। हिकु ख़लील आरिफ़ सुमरो जेको ख़लील तव्हांखे तकरार में नज़ाइर आयो हूंदो ऐं ॿियो जेको हैबत ज़हर ज़िंदगी में तव्हांखे ॾिसणु आयो वेंदो उहो बि हिन में नओं अदाकार शामिलु थियो आहे। सो असांजी हीअ अपडेट तव्हांखे कीअं लॻी, बाक़ी जीते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।